अस्सलामुअलैकुम। अच्छा हाणे क्वेश्चन हिते अचे थो पियो, मिसाल हूंदो फाइंड एरिया। ठीकु आहे। हाणे ॾिसो, जेकॾहिं एरिया जो मतिलबु हूंदो आहे जेके हे चार दीवारूं आहिनि, इन्हनि जे अंदरि जेको हे सॼो आहे हिसो, इनखे एरिया चइबो आहे। हे जेको मां शेड करे छॾियां थो, हे शेडिड एरिया जेको आहे इनखे पाण छा चवंदा आहियूं, एरिया चवंदा आहियूं। शेडिड जेको हिसो आहे यानी बाउंड्री जे अंदरि अंदरि जेको इलाइक़ो आहे। ठीकु आहे। हाणे एरिया तव्हांखे ख़बर आहे, पहिरियों बि मां अर्ज़ु करे आहियां त बिल्कुलु आसानु हूंदो आहे। यानी तव्हांखे जेकॾहिं हीउ सिधो प्लाट हुजे, हे हाणे हे आहे टेढ़ो प्लाट, जेकॾहिं हीअं हूंदो प्लाट त इन में बिल्कुलु आसानु हूंदो आहे। मिसाल हे 10 मीटर आहे ऐं हे जेको आहे सो 4 मीटर आहे, या हे मिसाल असां 8 मीटर वठूं था पिया, हे 5 मीटर वठूं था। ठीकु आहे। त हाणे छा कबो आहे, जेको एरिया जो फार्मूलो आहे उहो लेंथ इंटू विड्थ, यानी कि ड्रैग खे वेकर सां ज़रब कबो आहे। 8 ज़रबिया 5, 5 × 40, यानी हे थी वेंदो 40 मीटर स्क्वायर। ठीकु आहे, 40 मीटर स्क्वायर। हाणे इन जो त हुयो बिल्कुलु आसानु, छाजे करे जो इन जा पासा जेके सिधा आहिनि, यानी तव्हां हे पासो खणो, ॾिसो या हे 8 मीटर आहे ऐं हे 5 मीटर आहे। हाणे जेकॾहिं हिन पासे खे छॾे तव्हां हे खणंदो तॾहिं बि तव्हांजो जवाबु साॻियो ईंदो, 5 × 40। पर वेकर जेका आहे, तव्हां हिन पासे खे छॾे छॾियो, हे ड्रिगा पासा आहिनि न ऐं हे 2 वेकर वारा पासा आहिनि। हिन खे छॾे जेकॾहिं तव्हां हे खणंदो तॾहिं बि छा थींदो, 5 × 40। हाणे तव्हां जेकॾहिं हिन ते अचो था पिया त हिन में ईअं न आहे। ॾिसो हे जेके आहिनि ड्रैग वारा पासा आहिनि, हे 2। ठीकु आहे। ऐं जेके हे पासा आहिनि इहे वेकर वारा सॾिबा। हाणे इन्हनि में जेकॾहिं तव्हां वेकर वारो पासो चेंज कयो था, हिन में तव्हां चेंज कयो पिया, कोई फ़र्क़ु न पियो पए, जवाबु साॻियो अचे पियो। पर जेकॾहिं तव्हां हिननि में चेंज कयो था त जवाबु चेंज थी वेंदो। मिसाल था वठूं, असां ड्रैग हिन खे कंसीडर कयूं था, हिन खे लेंथ कंसीडर कयूं था, हिन खे असां विड्थ कंसीडर कयूं था। हाणे असां जेकॾहिं हिन जी कढंदासीं, एरिया कढंदासीं, थी वेंदो 12 ज़रबिया 8, 5 × 12 = 6, 6 × 12 = 7 × 12 = 84, 8 × 12 = 96। ठीकु आहे, 96 मीटर स्क्वायर अची वेंदो। ठीकु आहे। यानी मां हिन खे लेंथ कंसीडर कयो, हिन खे विड्थ। पर जेकॾहिं मां हाणे थोरी देरि जे लाइ हिन खे न, पासा जेके आहिनि 2 आहिनि न, पर जेकॾहिं मां हिन खे खणंदुमि त हे 4 × 12 = 48 मीटर स्क्वायर थी वेंदो। ठीकु आहे। कॉल्स अचनि थियूं बार बार। मां वीडियो जे थ्रू पहिरियों बि रिक्वेस्ट कई आहे त जेको आहे सो तव्हांखे तरीक़ेकार मां सॼो ॿुधायो आहे, फेसबुक ते बि मौजूदु आहे, तव्हां काइंडली उनखे फॉलो कयो। एतिरियूं कॉल्स मां पर डे रिसीव नथो करे सघां। हाणे हिन वीडियो दौरान ई ॾिसो 2 कॉल्स आयूं आहिनि जेके मां कट कयो आहे। ऐं जेको आहे सो या व्हाट्सएप ते अची करे हुन में मैसेज कयो, छा आहे जो असां वटि मटीरियल ठहियो पियो आहे टेक्स्ट में, तव्हां ॾे उहो मोकिले छॾंदासीं। या वरी मां वीडियो हिकिड़ो ठाहियो बि आहे अलॻि सां, हिकिड़ो ॿियो वीडियो बि ठाहियां थो जंहिंमें तव्हांखे एक्सप्लेन कयां थो। अच्छा हाणे अचूं था पंहिंजे टॉपिक ते वापसि। त हाणे जेकॾहिं मां ड्रैग हिन खे ई खणां, पर वेकर मां हिन खे खणां थो पियो, हाणे हिननि ॿिन्हिनि खे ज़रब कंदुमि, 12 ज़रबिया 4, 4 × 12 = 48 फुट स्क्वायर। ॾिसो एरिया त चेंज थी वियो। हिन में अचे पियो असांजो अचे पियो 96 मीटर स्क्वायर या फुट स्क्वायर, हिन में सॉरी हे फुट आहे, फुट स्क्वायर आहे, त हेॾे 48 फुट स्क्वायर थी वेंदो। ॿिन्हिनि में फ़र्क़ु थो अचे। ठीकु आहे। हिन में फ़र्क़ु न पियो अचे, हिन में तव्हां कहिड़ो बि खणो पासो, लेंथ हीअ खणो या हीअ खणो, ॻाल्हि साॻी अचे पई। वेकर में तव्हां हे पासो खणो या हे पासो खणो, ॻाल्हि साॻी अचे पई। त हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त कहिड़ी जेको आहे सो असांजी कैलकुलेशन सही आहे, 96 फुट स्क्वायर या 48 फुट स्क्वायर। पर जेकॾहिं वरी मां हाणे लेंथ चेंज कयां थो, यानी पासो मां हे सेम रखां थो, पर मां चवां थो लेंथ हीअ न आहे, ड्रिगो पासो मां हिन खे खणां थो पियो, त 4 × 40 फुट स्क्वायर। ॾिसो हाणे वरी अञा ॿियो अची वियो। वरी जेकॾहिं मां हिन खे ड्रिगो पासो यानी ड्रैग हिन खे कंसीडर कयां थो एल, ऐं वेकर हिन खे कंसीडर कयां थो, त हे थी वेंदो 80 फुट स्क्वायर। वरी अञा चोथों अची वियो। हाणे इन टाइप जा जेकॾहिं टेढ़ा प्लाट हुजनि, उन्हनि जो एरिया कीअं फाइंड कबो आहे, हाणे अचो त उनखे सिखूं था पिया। अच्छा हाणे जॾहिं बि इन टाइप जो प्लाट हुजे न, तव्हां छा कंदो, जेके हे ड्रिगा पासा आहिनि, 2 पासा ड्रिगा हूंदा आहिनि, यानी हे बि वेकर ड्रैग में लिखिबो, हे बि ड्रैग में लिखिबो। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त एरिया जो फार्मूलो आहे लेंथ इंटू विड्थ। हाणे इहो त आहे। ठीकु आहे। लेंथ असां कंहिंखे खणूं, 12 खे खणूं या 10 खे खणूं। त हाणे जॾहिं बि इन टाइप जी कंडीशन हुजे जंहिंमें ड्रैग डिफरेंट हुजे, जीअं हिते सेम हुई, हिते बि 8 मीटर आहे त हिते बि 8 मीटर हुई। ठीकु आहे। जे हे खणूं या हे खणूं, ॻाल्हि साॻी। पर हिते जेकॾहिं चेंज आहे त हाणे पाण छा कंदासीं, न 10 खणंदासीं न 12 खणंदासीं, इन्हनि जो खणंदासीं एवरेज। एवरेज जो मतिलबु हूंदो आहे इन्हनि जो विच, यानी न 10 न 12, बल्कि असां खणंदासीं 11। घणी खणंदासीं, 11 खणंदासीं। ॾिसो हे ड्रैग आहे न, हे पासो बि ड्रैग में लिखिबो, हे बि, पर न 12 न 10, कहिड़ी खणंदासीं, 11। हेॾे अचो त 4 ऐं 8, न 4 खणंदासीं न 8 खणंदासीं, इन्हनि जो खणंदासीं एवरेज। एवरेज जो मतिलबु हूंदो आहे विच। हाणे 4 ऐं 8 जो विच ईंदो 6। ठीकु आहे। न 4 न 8, घणो खणंदासीं, 6। हाणे 11 ज़रबिया 6, हे घणा आहिनि, फुट, हे बि फुट आहे। जॾहिं पाण ज़रब कंदासीं 6 × 66 फुट स्क्वायर। हाणे हे जेका आहे हिन जी सही एरिया आहे। अच्छा एवरेज कीअं कढबी आहे, तव्हांखे मां मिंट में सम्झाए वञा। त जेकॾहिं ॾिसो 2 पासा चेंज हुजनि ड्रैग वारा, हिकिड़ो 12 ऐं ॿियो 10 आहे, त तव्हां उन्हनि खे पाण में जोड़ कंदो, 12 + 10 वंड कंदो ॿिनि सां, यानी उन्हनि ॿिन्हिनि खे जोड़ करे तव्हां ॿिनि सां वंड कंदो। ॾिसो मथां जोड़ कंदो, घणो थी वेंदो, 22 वंडिया 2, ॿिनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 11 दफ़ा, ओवरऑल घणो अची वेंदो, 11 फुट स्क्वायर अची वेंदो।
ठीकु आहे। हाणे अचूं था पिया जेके वेकर वारा पासा हुया 4 फुट ऐं 2 फुट, मां छा कंदुमि ॿिन्हिनि खे पाण में जोड़ करे ॿिनि सां वंड कंदुमि। ॿिन्हिनि सां हिन करे वंड कयूं था जो 2 पासा आहिनि न, या ईअं खणी चऊं त इहे अंग 2 आहिनि। जेकॾहिं 3 अंग हूंदा आहिनि एवरेज में त 3 सां वंड कबो आहे, 4 अंग हूंदा आहिनि मथां त 4 सां वंड कबो आहे। हिते 2 आहिनि 2 सां वंड। हाणे पहिरियों मथां जोड़ छॾाईंदासीं, 4 ऐं 8 घणा थी वेंदा 12 डिवाइडेड बाय 2, ॿिनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 6 दफ़ा, ॾिसो 6 फुट स्क्वायर अची वियो। उहो ई मां खयों। सो चवण जो मक़सदु जेकॾहिं ड्रैग वारा 2 पासा चेंज हुजनि त ॿिन्हिनि जी तव्हां कढंदो एवरेज, जेकॾहिं वेकर वारा पासा चेंज हुजनि त उन्हनि जी बि तव्हां कढंदो एवरेज। हाणे मां तव्हांखे थोरो एक्स्ट्रा तफ़सील सां मां सम्झायां पियो। हाणे जेकॾहिं मां हिन जो ॿियो एग्ज़ाम्पल कंदुमि तव्हांखे बिल्कुलु आसानी सां सम्झ में अची वेंदो। अचो त हाणे पाण ॿियो एग्ज़ाम्पल कयूं था। अच्छा, हाणे वीडियो पॉज़ करे मां हिकिड़े जेको आहे सो ॿियो प्लाट ठाहे वरितो। हाणे तव्हां ॾिसी सघो था पिया त हे जेको आहे 3ॾो प्लाट आहे। हाणे इहो छा आहे, तव्हांखे आम ज़िंदगी में बि इहो कमु अची सघे थो पियो त जेकॾहिं अहिड़ा 3 प्लाट हुजनि उन में कीअं माप कढिजे। हाणे ॾिसो मिसाल, जेकॾहिं हे 2 मथियां पासा आहिनि, इन्हनि खे असां ड्रैग कंसीडर कयूं, हिननि पासनि खे वेकर कयूं, ईअं ई हूंदो आहे न। त जेकॾहिं सिधो हूंदो, जीअं मां पोइ वीडियो में सम्झायमि, त तव्हां कोई बि पासो खणंदो फ़र्क़ु न पवंदो, पर हिते फ़र्क़ु पवंदो। जेकॾहिं तव्हां हे ड्रैग खणंदो ऐं हे वेकर खणंदो त जवाबु ॿियो ईंदो, पर जेकॾहिं वेकर हिन जी जॻह ते हिन खे खणंदो त वरी जवाबु ॿियो ईंदो। ठीकु आहे। सो जीअं मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु करे आयुमि त हाणे हे ड्रैग कंसीडर कबी, हे बि हे ॿई लेंथ आहिनि। सो हाणे न असां 11 खणंदासीं न 13 खणंदासीं, बल्कि इन्हनि जी कढंदासीं एवरेज। ठीकु आहे। पहिरियों मां हिते फार्मूलो लिखी वञा थो, A = L × W। एल में मुराद आहे लेंथ। हाणे लेंथ न 11 रखी सघंदासीं न 13, असां ॿिन्हिनि जी कढंदासीं एवरेज। कीअं निकिरंदी आहे, 11 + 13 डिवाइडेड बाय 2। हाणे जॾहिं असां इनखे जोड़ कंदासीं त इहो घणो थी वेंदो, 11 ऐं 13 घणो थी वेंदो आहे 24। 24 डिवाइडेड बाय 2, ॿिनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 12 दफ़ा। हिन जो मतिलबु आहे न 13 खणंदासीं न 11 खणंदासीं, बल्कि ड्रैग में असां छा लिखंदासीं, 12 लिखंदासीं। ठीकु आहे। हाणे अचूं था पिया वेकर ते। वेकर हिकु पासे ॾऊं 6 आहे, हिकु पासे ॾऊं 10 आहे। न असां 6 खणंदासीं न 10, इन्हनि ॿिन्हिनि जी बि कढंदासीं एवरेज। कीअं, 6 + 10 डिवाइडेड बाय 2। हाणे इन्हनि ॿिन्हिनि खे पाण जोड़ कंदासीं, 6 ऐं 10 घणा थी वेंदा आहिनि 16 डिवाइडेड बाय 2, ॿिनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 8 दफ़ा। हिन जो मतिलबु आहे टोटल 8 असांजो जवाबु अची वेंदो। हिन जो मतिलबु आहे न 6 खणंदासीं न 10 खणंदासीं, इन जी जॻह ते असां वेकर में छा लिखंदासीं, 8 लिखंदासीं। ठीकु आहे। हाणे असां 12 खे 8 सां ज़रब कंदासीं, 5 ॿारो 60, 6 ॿारो 72, 7 ॿारो 84, 8 ॿारो 96। ठीकु आहे। जेकॾहिं 8 ॿारनि जो खोड़ो नथो अचे त सिंपली तव्हां हीअं मिंट में मल्टीप्लाई करे वठंदा कयो। 8 × 16, हिकु मथे वियो, 1 × 8 8 ऐं 1 9, ॾिसो 96 अची वियो। हाणे हीअ 96 छा आहे, फुट स्क्वायर थींदो। तव्हांखे अलजिब्रा में मां पढ़ायो आहे, हे बि फुट आहे, हे बि फुट आहे। जॾहिं फुट तां मल्टीप्लाई थींदो त छा थी वेंदो आहे, फुट स्क्वायर। हाणे हे तव्हांजो जवाबु आहे। हिन जो मतिलबु आहे जेको हे आहे, हिन जो हे सॼो एरिया जेको आहे सो इहो घणो बींदो, 96 फुट स्क्वायर बींदो। हे तव्हांखे आम ज़िंदगी में बि हिन टाइप जा क्वेश्चन